जेकमबाद शहर में वधंदड़ बदामनी ॾींहुं ॾिठे जो फ़ौरन चोरियूं धड़नि जी वारदातनि ख़िलाफ़ सिंध दोस्त कमेटी जी सॾ ते शहर जे तमाम सियासी समाजी तंज़ीमुनि शिरकत कई, जंहिंमें सिंध दोस्त कमेटी जे अॻवान इंतज़ार हुसैन जलगड़ी, नदीम कुरैशी, ख़ालिद झलण, मोहम्मद आलिम खोसो, गुल हसन सुमरो, खेर शाह अॻवानी करे रहिया हुआ। रैली में चैंबर्स ऑफ कॉमर्स जे सदर अहमद अली बिरोई, JUI जो अमीर डॉक्टर A अंसारी, शहीद भुट्टो सदर नूर मोहम्मद मंजू, STP सदर मजीद सरकी, मजदूर इताजो हाजी गुलाम नबी रिंद, जमायत इस्लामी जे अमीर अबू बकर सुमरो, हिंदू पंचायत जे सदर लालचंद सितावणी, CDF जो जान उडाणो ऐं ॿिया 5 कारकुन समेत शामिल हुआ। रैली क़ौमी शाहरा ते धरणे बाद मार्च करे शहर जे मुख्य DC चौक ते पहुती, जिथे रैली हिकु वॾी जलसे जो ॾेख ॾेई रही हुई। उन मौके ते DC चौक ते DC ऑफिस गेट अॻियां धरणो हयो वियो, जिथे हिकु वॾे मेड़ खे मथे अॻवान ख़िताब कंदे चयो त जेकमबाद पूरे ज़िले में बदामनी उरूज ते पहुची वई आहे। हाणे त शहर बि महफ़ूज़ न आहिनि रहिया। शहर अंदर हर रोज़ फ़ौरू ॾींहुं ॾिठे जो धाड़ा ऐं रंजनी जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी वयूं आहिनि। अॻवाननि चयो त गुज़िरियल 5 ॾींहनि अंदर ॾींहुं ॾिठे जो केतिरा ई घरनि अंदर धाड़ा ऐं मोटरसाइकिलनि जूं फूरूं ऐं चोरियूं थी चुकियूं आहिनि। अॻवाननि चयो त पुलिस जी ख़ामोशी मुजरमाणो अमल आहे, जंहिंखे बर्दाश्त न कयो वेंदो। पुलिस गाइब आहे, शहरनि जी जान माल मिल्कियत महफ़ूज़ न आहे। लॻे थो त शहर में झंगल जो कानून आहे। फ़ौरू शहर में आसानी सां रजनी जूं वारदातूं करे गाइब थी वञनि था, पर इंतज़ामिया ऐं पुलिस ख़ामोशी तमाशे बणियल आहे। ॿिए तरफ़ चूंडियल नुमाइंदनि जी ख़ामोशी बि सम्झ खां ॿाहिरि आहे। रैली में शरीक थींदड़ सभिनी तंज़ीमुनि, सभिनी इतादनि जे माण्हुनि अॼु साबित कयो आहे त जेकमबाद शहर जो जेको बि माहौल आहे, असां जेके बि अॻवान आहिनि अमन अमान घुरनि था। जेके बि तंज़ीम आहिनि, जेके बि इताद आहिनि, सिर्फ़ जेकमबाद शहर जो अमन अमान, जेकमबाद शहर जो अमन अमान, जेकमबाद शहर जो अमन अमान। नाइल ऑफिसर, नाइल ऑफिसर, जेकमबाद जो अमन अमान, जेकमबाद जो अमन अमान।